अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो एस टीवी न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नज़र विझूं था एमएल जी अपडेट ते। नाज़रीन, नंदो शहर का मुर्तज़ा बशीर जी रिपोर्ट मूजिब नंदो शहर में गुज़िरे रात पयल बरसात रहमत बदिरां ज़हमत बणिजी वई। कढण रोड ते गोॾे चिॾो पाणी जमा थी वियो, जंहिंजे करे दुकानदारनि तोड़े ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो। ख़ालिद भरगड़ी, मेहर अली जमाली, कादिर खोसो, इरफान भरगड़ी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टाउन इंतिज़ामिया जी नाअहली सबबि अध कलाक जी पयल बरसात जो पानी कढण रोड ते तलाउ जो ॾेख ॾेई रहियो आहे। बीठल बरसात पानी में सबबि असीं ॾुखियाई खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, पर अञा ताईं टाउन इंतिज़ामिया जे कन ते जूं बि सुरी नाहे। शहरीन डीसी बदीन आला इख्तियारिन खां मुतालबो कयो त कढण रोड ते जमा थियल बरसात जो पानी जल्द निकाल करे असांखे परेशानियुनि खां बचायो वञे।